आंसू जारी रोईंदे हिकिड़ो लफ़्ज़ चयसि भेण ऐं भाउ दरवाज़े ते बीठा आहिनि ज़हरा जो पुटु थो चवे त मां दरबार वञा धीअ थी चवेसि त मां अकेलो न छॾी अरे मां क़ुरान खणी छा ॻाल्हि कयां जुती अब्बास न पाती अमामो न पातो ईअं अब्बास वियो जे लहवारीअ ते खणी वञे ईअं वञी हिकु हथु ज़ैनब जे पेरनि ते रखी ॿियो हथु हुसैन ते मुंहुं ज़मीन ते लेटलाए पंहिंजे मुंहं ते मिटी मारे चए थो मूंखां ग़लती थी वई आहे जो देरि कई अथनि बीबी मूंखे माफ़ कजां मां देरि कई आहे ईअं अब्बास जा हथ ॾिसी सैयदा ज़ैनब दामनी हुसैन मां हथु कढी चएसि हाणे मुंहिंजो माण अची वियो आहे भले चला हेॾो एतबार जॾहिं बीबियूं निकितियूं उहो दर खुलियो जंहिं दर जे लाइ नबी अली खे चयो अली हिन कोट खे हिकु दर एॾो वॾो ॾिजांइ जंहिं दर मां जंहिं दर जे हेठां उठ महमल समेत गुज़री जंहिं वक़्तु अली खे नबीअ हुकुम पे ॾिनो न त कोट कबीले बनी हाशिम खे ॾे 7 दर नंढा ठाहियो हिकु दर एॾो वॾो ठाहियो जो उठ महमल समेत गुज़री तॾहिं नबीअ जे ॾाड़ीअ मां नबीअ जे अखियुनि जा हंजू झोलीअ में अची किरिया अली दस्ते अदब ॿधी करे पुछा कई हुई या अली या रसूल अल्लाह इहो एॾो वॾो दर छो तॾहिं नबी ख़ामोशी कई अली खे ॿुधाए छॾ मगर अली अलैहिस्सलातु वस्सलाम खे रोकी तो यो राज फिलहाल ज़ाहिर न कजां जॾहिं वञे त हसन खे ॿुधाए हसन अमीर खे वसियत थी जॾहिं तूं वञे त हुसैन खे ॿुधाए इहो सिलसिलो हलंदो आयो हिकु ॾींहुं साईं ज़ैनब जी उमिरि 4 साल है या 5 बाबे जी चीच वठी हिन कोट सां जो घुमी न त वॾी आलिम गैर में ॾाढी सियाणी धीअ हुई हली नंढा दर ॾिसी वॾो दर ॾिसी पुछा चई बाबा इहो दर छो वॾो आहे भले उन ॾियारे रोईंदो रोईंदो वेही धीअ जी पेशानी चुके सभु पुछनि तूं न पुछा इहो दर छो वॾो आहे इन करे जो उठ कजाए सां जॾहिं निकिती बीबी 70 कमीज़ुनि जे महिल झुरमुट रावी चए थो अब्दुल्ला बिन सलाम रावी चए थो त मां घर में बीठल हिकिड़े माण्हूअ खां पुछा कई त इहो कुर्सीअ ते केरु वेठो आहे नफ्सुल महमूद जंहिंजो फारसी में तर्जुमो आहे दर करबला चे गुज़श्त जे मूंखे उहो पहिरियों वारो ॿुधाए थो नथो सुञाणे इहो बनु हाशिम जो सरदार हुसैन जे पोइ हिन जी सीधी साइड केरु वेठो आहे सॼे पासे खां केरु वेठो आहे खे नथो सुञाणे इहो हुसैन जो फर्ज़ंद अली सज्जाद रावी चए थो त मां वरी पुछा कई त खॿे पासे केरु बीठो अथसि आवाज़ आयो नथो सुञाणे इहो अली अकबर बीठो आहे शामशद नबी शिबह नबी अच्छा पोइ इहो ॿुधाए कोट सां गॾु जवान तलवार हथ में अथसि इहो आहिस्ता आहिस्ता गर्दन झुकाए केरु थो घुमे चई इहो नथो सुञाणे अली जो जरी जनाब अब्बास इहे लफ़्ज़ जीअं असां चयासीं पए त हीअं महमद आया अंदरां काई बीबी निकिरे पई सवार थी वई वरी महमद आयो अंदरां बीबी निकिरी सवार थी वई 63 महमद आया 63 बीबी रावी चए थो हिकु दफ़ो मां ॾिठो त हिकिड़ी बीबी 70 कमीज़ुनि में झुरमुट में निकिती जीअं न चाउथ ते पेर रखी हेॾां हुसैन खां कुर्सी छुटी हुसैन दान करे चयो अब्बास तूं बि जोड़ी आहे अकबर तूं बि जोड़ी आहे सज्जाद तूं बि जोड़ी आहे कासिम दान बि कढी अचो अॼु उहा बि अचे जंहिंजे सिर मुबारक जी ज़ियारत करे सिजन थी इन शाम सां अली जी धीउ मदीने खां अल्लाह मूं वटि लफ़्ज़ ऐं राम हथ जोड़ी
दुनिया जा सब बेगैरत बदमाश नवाफ काबा कन ज़हरा जो कुछ न कर कत्ल जो मंसूबो ठायो जनाब जाबिर पूछा कि सैयद हज न तो पढ़े मने तो मौला हुसैन जनाब जाबिर खे जल गिरा के पाए फरमायो नाना जाबिर मां इहो नथो चवां त मुंहिंजे खून सां हुरमत काबा ते असर थिए तंहिंमें मां वारिस काबा आहियां हज छॾियो थो मंज़िलूं तय कंदो आयो मस्तूरात गॾु अथसि मंज़िलूं तय थींदियूं आहिनि हिकु मंज़िल आई जंहिं मंज़िल जो नालो मंज़िल शराब मौला ॾिसी चयो अब्बास अकबर सज्जाद सभई हाज़िर हिते पढ़ो ही पाणी जो तालाब आहे नए आहे सैलाबी पानी जमा थियल आहे हितां घणे खां घणो पाणी भरे खणो मथां अॻिते के मुसाफ़िर नज़र अचनि पियानो पइजी वञे शायदि तूं तारीख़ करबला खां वाक़िफ़ हुजे त इहो जुमिलो हुसैन जो शरीफ़नि जा दिलि ॻारे थो विझे मौला अब्बास चए थो असां एतिरो पाणी भरियो जो असांजा 3 हथ उठ त सामान जा हुआ असां 3 हथ उठ ॿिया जेके पाणी जे मशकीज़नि जा हुआ अॻिते हलिया मंज़िल शराब खां चंद क़दम अॻिते हलिया ज़हरा जे दुआ जो नतीजो जेको भुलिजी वियो हो थोरी मुद्दत जे लाइ 1000 सिपाहियुनि जे लश्कर 1000 घोड़नि सां अची हुसैन लजपाल जे घोड़े जी लगाम में लुजा में हुसैन खे दिलि पकड़ी तेरी बार मौला हुसैन ने जीते तो मां तुझे मातम में वेही तू असा का छा थो चवे यो लफ्ज जे बार हो रब तो गर्दन झुकाए थे तो अगर तुझी मां ज़हरा न हुजे मां भी नहीं चवां अगर तुझी मां बुतूल न हुजे तो मां भी ये चवां बस अजीजो मौला ॾिठो त हिन जा सिपाही बि थकल हिन जा घोड़ा बि थकल केॾो करीम अब्बास हिन जी बद अखलाक़ी खे न ॾिसो जल्दी कयो सज्जाद कासिम अकबर अब्बास जवाना में बनी हाशिम पाणी जे मशकीज़नि जा दर खोलियो हुर जे घोड़नि खे बि ॾियारियो हुर जे सिपाहियुनि खे बि ॾियारियो जेके बि आहिनि उन्हनि सभिनी खे पाणी पीआरियो ऐं कमाल इहो आहे हुसैन ज़हरा जो कमाल इहो आहे हिन ज़हरा जो पाण पंहिंजे हथनि सां हुन जे सिपाहियुनि खे पाए ऐं जॾहिं 10 जी राति थी हुर दरियाए फ़ुरात ते वञी शाम जी मग़रिब जी निमाज़ जो वुज़ू करण लाइ हथ में धोता दरियाए फ़ुरात मां अंदरि आवाज़ आयो हुर शर्म नथो अचे तुंहिंजा घोड़ा जानवर पीअण में मुंहिंजो पुटु हुसैन उन वक़्तु हुर गिरियो करे मोटियो इहो ई त जुमिलो हो जितां हुर मोटी आयो सादात अदीदो या सैयद जो काफ़िलो थोरो अॻिते वधियो त मौला जी सवारी रुकिजी वई जीअं जो सवारी रुकी त हिकु दफ़ो मौला जनाब सज्जाद खे चयो त तूं मुंहिंजे बाग जो इमाम मुंहिंजूं सवारियूं तब्दील कयूं लेकिन त 3 मरतबा घोड़ा तब्दील थिया मगर सवारी कदम अॻिते न वधी जंहिं सवारी कदम अॻिते न वधायो त मौला फरमायो अब्बास इन पासे जो रहंदड़ जेके बुज़ुर्ग ॻोठ बनी असद क़ौम बनी असद जा ॻोठ हुआ उतां वञी के बुज़ुर्गनि खे वठी अचो जॾहिं बुज़ुर्गनि खे वठण विया न अब्बास अली अकबर बनी असद जे बुज़ुर्गनि जॾहिं हिननि 2 शहज़ादनि खे ॾिठो उहे पाण में जंहिं कचहरीअ में जंहिं बि जाइ ते वेठा हुआ ही पहुता उन्हनि बुज़ुर्गनि ॾिसी चयो त तव्हां कंहिं नाज़ुक मुल्क जा नाज़ुक शहज़ादा था रहो हिन करबला जी सरज़मीन ते
हिन सरजमीन ते तव्हांजो अचणु कीअं थियो? अॼु तो ही उहा सरजमीन आहे जितां जेको जेको नबी गुज़रियो उनखे का न का निशानी ॾिनी वई। नूह जो बेड़ो जॾहिं कूफे खां तूफ़ान आयो, नूह जो बेड़ो करबला खां गुज़रियो त ज़लज़ले वांगुरु अची वियो। नूह बेड़े में ज़लज़लो, हज़रत मूसा जो गुज़र थियो, पेर में पत्थर विधोसि। हज़रत इब्राहिम जो गुज़र थियो, घोड़े जी जंग थी ऐं घोड़े जो गोॾो ज़मीन ते लॻो, जनाबे इब्राहिम जो सिर पत्थर सां टकरायो। हर नबी पुछा कई खुदाया हीअ कहिड़ी मंज़िल आहे, हीअ कहिड़ी ज़मीन आहे, कहिड़ी ख़ता थी? मथां आवाज़ अचे यादि कजो हीअ उहा जाइ आहे जिते वफ़दइना हो ज़िब्र अज़ीज़, असां ज़िब्र अज़ीज़ जो बदिलो ॾींदासीं। बसि अज़ीज़ो बयान खां बाद हिकु मरतबा कौम बनी असद जा बुज़ुर्ग अफ़राद हुसैन जे साथ मौला पुछा कई, बुज़ुर्गो ॿुधायो हिन सरज़मीन जो नालो छा आहे? और शरीफ़ो सभिनी बुज़ुर्गनि मुंहुं हेठि करे चयो, तोसां ॾाढा नाज़ुक अफ़राद साण तोसां पर्देदार हिन सरज़मीन जो नालो पुछी छा कंदे आवाज़ आयो, मां हिनखे आबाद बुज़ुर्गनि सां गॾु कुझु औरतूं आहिनि, कुझु ॿार आहिनि। पोइ बुज़ुर्ग सैयद कननि में विझी हिक ॿिए खे ॾिसी चवनि था, सैयद दादन